ते तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। हैप्पी होली तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजे चैनल जे तरफ़ां तव्हांखे हैप्पी होली। रंगनि जे त्योहार सभिनी जे ख़ुशियूं आणे दिलनि में, ईअं ई सदाईं ख़ुशि हूंदो। अॼु असां तव्हांजे लाइ तयारु कयो आहे गुलाब जामुन। होली पप्पा छा ठाहियां मिठे लाइ? तव्हां ॿुधायो जेका तव्हां शइ चओ होलीअ लाइ। सही आहे पप्पा, ठाहियां थी। हा ॿुधो पप्पा असांखे चयो त तव्हां होलीअ जे लाइ गुलाब जामुन तयारु कयो। असां होलीअ जे लाइ कुझु बि मिठो तयारु कंदा आहियूं, जलेबी तयारु कंदा आहियूं ऐं समोसा तयारु कंदा आहियूं। इन करे अॼु असां तव्हांजे लाइ चेंज असां तव्हांजे लाइ तयारु कंदा। उनजे लाइ असांखे हिकु कप असांखे हिन में मिल्क खपंदो ऐं हे आहे मिल्क पाउडर, कंहिं बि कंपनीअ जो हुजे। जेतिरो असां खीरु खयोंसीं ओतिरो ई असां मिल्क पाउडर खणंदासीं। 2 स्पून असां सूजी विधा, 2 स्पून असां हिन में गिहु विधासीं। तव्हां जेको खाईंदा हुजो तव्हां हिन में विझंदा। हीअ असांजी तई हुई, उन में असां विधो चङी तरह सां बिना गैस जे। असां हिनखे चङी तरह सां मिक्स कयो। हाणे असां हिनखे गैस ते रखी छॾींदा। इनखे असां मीडियम गैस ते असां हिनखे चङी तरह सां हिनखे पचाईंदा। इन जो असां माओ कंदासीं। ॾिसो असां कीअं तयारु कयूं था। पहिरियों असां थोरी गैस खे मीडियम रखे पोइ लो गैस ते असां हिनखे पचाईंदा जेसिताईं असांजो खीरु इहो गरम थी वञे। हिनखे चङी तरह सां घुमाईंदा अचो जीअं सुठे नमूने असांजो माओ तयारु थी वञे। गुलाब जामुन जे लाइ असां इहो होलीअ ते तयारु कंदा आहियूं। कुझु बि मिठो तव्हां समोसा तयारु करे था सघो, जलेबी तयारु करे सघो था, गीहर तयारु करे सघो था। असां गुलाब जामुन तयारु कया आहिनि। होली रंगनि जो त्योहारु आहे। असां हर साल मल्हाईंदा आहियूं सुठे नमूने, जीअं तव्हां बि ज़रूरु मल्हायो हूंदो। अॼु असांजो माओ तयारु थिए थो, कीअं थिक थी वियो आहे। तव्हां गैस खे हल्को करे छॾियो। तव्हां जीअं असांजो इहो माओ सड़ी न वञे। ॾिसो कीअं थींदो थो वञे। इंडिया में त असां सुठे नमूने होली मल्हाईंदा आहियूं, पाकिस्तान में बि असां मल्हाईंदा आहियूं। ऐं 2 ॾींहं असां होली कंदा आहियूं। हिकु ॾींहुं असां धूड़े ते बि, सुभाणे ते असांजो धूड़ियो हूंदो आहे। जेको पेलाद जी जीत थी हुई, पंहिंजे पीउ खां सचाईअ जी जीत थी हुई, त पोइ असां होली मल्हाईंदा आहियूं 2 ॾींहं। इन में असां गिहु विधोसीं जीअं असांजो सॼो पासे खां असांजो ॾिसो त कीअं असांजो पंहिंजो पाण तईअ में छॾिजी ईंदो। चौधारी असांजो ॾिसो था माओ तयारु थींदो कीअं तयारु थियो। थोरो असां हिन में चमिचो गिहु विधोसीं। हाणे असां हिनखे लाहे छॾींदासीं कंहिं प्लेट में। ॾिठो असांजो माओ असांजो तयारु थी वियो आहे। हिनखे असां थधो करण लाइ रखिया। हाणे असां हिनजी चाश तयारु कंदासीं जेसिताईं असांजो इहो माओ थधो थिए। ॿियूं हिन में शयूं असां विधा। उहा ई तई आहे। असां हुन में हिकु जेको असांजो जंहिंमें असां खीरु मापियो हुयोसीं उन सां ई असां पाणी विझंदासीं। 1 कप असां पाणी विझोसीं, 1 कप असां हिन में चीनी विझंदासीं। इनखे असां हाणे चाश तयारु कंदासीं। इनजी शिटी चाश तयारु थींदी आहे। ॾिसो असां कीअं तयारु कयूं था। इनखे असां जीअं असांजी इहा खंडु इन में मिक्स थी वञे, ॻरी वञे, असां इन पाणीअ में खंड जे इन में असां 2 इलाइचियूं विझी छॾींदासीं। असांजो मेल्ट थी वई आहे। ॾिसो खंडु मिक्स थी वई आहे। तेसिताईं असां हिनखे फुल गैस ते असां हिनजी चाश तयारु कंदासीं। ॾिसां तव्हांखे ॾेखारींदसि, ॿुधाईंदमि हथ खे जीअं असांखे लॻे ईअं चिप चिप लॻंदी आहे, काई शइ मिठी शइ लॻंदी आहे। ॾिसो कीअं तयारु थियो। ॾिसो असां कीअं चेक कयो, असांखे हाणे लॻे थी। त तीअं असां हिनखे हाणे गैस बंदि करे छॾींदासीं। हाणे असां हिन जा बॉल तयारु कंदासीं। जेको असां माओ तयारु कयोसीं इन में असां 2 स्पून मैदे जा विझंदासीं बाइंडिंग जे लाइ, जीअं हे असांजो सुठे नमूने हिकु क़िस्म जो बाइंडिंग तयारु थी वञे। हे आहे असांजो बेकिंग पाउडर। असां बेकिंग पाउडर 1/2 टीस्पून हिन में असां विझंदासीं। इन में असां 1 स्पून हिन में असां पाणी विझंदा जीअं असांजी जल्दी में असांजो बेकिंग पाउडर माना तयारु थी वञे। इन में असां मिक्स करे छॾींदासीं चङी तरह सां हिन बेकिंग पाउडर ऐं असां जेको मैदो विधोसीं हिकु करो असां हिनखे करे छॾींदासीं।
असांजी केॾी स्मूथ असांजो डो तयारु थी वियो आहे। गुलाब जामुन तयारु थियण जे लाइ असां पंहिंजे हिसाब सां तव्हां बॉल तयारु करे सघो, नंढा या वॾा तव्हां तयारु करे सघो। ॾिसो मां कीअं तयारु कयां थी, साइज़ तव्हां पंहिंजे हिसाब सां ॾिसो। हिनखे असां हिकिड़ो नंढिड़ो असां बॉल खयो आहे, हिनखे तव्हां लसो कयो जीअं स्मूथ असांजा गुलाब जामुन तयारु थियनि। इन में असां हिकिड़ो पिस्तो विझो, तव्हां स्किप बि करे सघो था, तव्हां विझणु चाहियो त। ॿियो बि असां तव्हांखे ॾेखारींदासीं कीअं मां तयारु कयां थी। जेतिरो तव्हां हिनखे सुठे नमूने हिनखे असां गोल तयारु कंदासीं, असांजो सुठो गुलाब जामुन तयारु थींदो। असां तयारु करणु वक़्तु असांजो टुटंदो न, वेंदो न, स्मूथ। ॾिसो असांजा केतिरा कीअं सुठा गुलाब जामुन तयारु थिया आहिनि। त असां तंहिंखां पोइ असां हिनखे तईअ खे असां गरम कंदासीं। घणो तेज़ घी असांजो न हुजे, न त असांजा अंदरां मथां पची वेंदा, अंदरां असांजा कचा थी वेंदा। ॾिसो असां कीअं हिनखे पचायूं था, घणी तेज़ गैस न हुजे, मीडियम न, मीडियम खां बि घटि लो हुजे, अहिड़े नमूने हुजे जीअं त असांजा पची वञे। इनखे जल्दी असां न उथलाईंदा। ॾिसो असां हिनखे कीअं घी विझूं, असांजो 7 मिंट असांजा लॻी वेंदा, 7 खां 8 9 मिंट असांजा लॻी वेंदा असांजा पचण में। हल्की गैस ते असां हिनखे पचाईंदासीं, घणी तेज़ गैस ते न। ॾिसो असां कीअं पचाईंदासीं, सुहिणो कलर अची वञे जेसि ताईं असांजे गुलाब जामुन जो। पोइ असां हिनखे लाहींदासीं। जीअं ई गरम गरम असां हिन चाश में, चाश खे असांजी हाणे थधी थी वई हूंदी, हिनखे असां गरम कंदासीं ॿी गैस ते। ॾिसो असां कीअं गरम कयूं था चाश खे, मां तव्हांखे ॾेखारियां। हाणे ॾिसो असां केॾो सुठो कलर असांजो गुलाब जामुन जो अची वियो। चाश में विझा गुलाब जामुन, ॾिसो असांजा केतिरी साइज़ असांजी वधी वई आहे। असां गुलाब जामुन बेकिंग पाउडर विझण जे करे ऐं सॉफ्ट थिया आहिनि। मां तव्हांखे ॾेखारींदमि ऐं मां पंहिंजे नेफ्यू जो बि तव्हांखे ॿुधाईंदमि ऐं मां पंहिंजे पप्पा जो बि, जीअं असांखे चया त गुलाब जामुन तयारु कयो होलीअ लाइ। ॾिसो केतिरा स्मूथ असांजा गुलाब जामुन तयारु थिया। ॾिसो कीअं अंदरि जूसी थिया आहिनि असांजा गुलाब जामुन। तव्हां बि ईअं तयारु कजो, मूंखे ॿुधाइजो तव्हांजा कीअं थिया आहिनि। असां होलीअ ते तयारु कया, तव्हांखे गेस्ट अचनि तॾहिं बि तव्हां तयारु कयो। मथां गार्निश जे लाइ असां पिस्ता विधासीं। पप्पा वठो, ॿुधायो कीअं ठाहिया आहिनि। वणेव न? हैप्पी होली। ॿुधो पप्पा जो, पप्पा खे त ॾाढा वणिया। तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻा। मां पंहिंजे नेफ्यू जो गुलाब जामुन ॿुधाए कीअं ठाहिया आहिनि। गुलाब जामुन सुठा आहिनि। हींअर ठाहियूं? हा। चङो ऑडियंस खे खाई करे ॾेखार न कीअं थिया आहिनि। सुठा आहिनि। तव्हांखे ॿुधाया त असांजे घर में सभिनी खे कीअं लॻा। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदो, वरी मिलंदासीं कंहिं नई रेसिपीअ में। आख़िर में सभिनी खे हैप्पी होली।